अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, छा हाल आहे? जीअं त मां तव्हांजो प्यारो भाउ गुलाम मुसा खुसो ऐं असांजे चैनल ते न्यू आयो त चैनल खे सब्सक्राइब कयो, प्रेस ऑल कयो ऐं असांजी वीडियोनि खे लाइक ऐं शेयर कयो। महिरबानी। कमदार जी भोतार क्या हाल बुध पेज एकड़ो ठायो थी खोसा मस्ती जी इन में YouTube चैनल है माशाल्लाह मानू दिसन था पर लाइक छो नथा कन सुता प्यान ला जा एडी मेहनत करियो था पो मानू लाइक नथा कन छा है पर कंदा पाने दिसी अस्सलाम वालेकुम सलाम वडेरा खुशी इन लोग खैर कमदार जो खैर वाला करम खैर तो ये वे हियर त अन्न मन कोन नतो तो हियर बर्थडे में की पंद पियो ही दादा हियर आऊं वियोस कल वियो त शादी वजण किते ओ ना वडेरे काबू खान जो उताक दे हां तो उते मेरी शादी जो प्रोग्राम हो उते वरी बैठे उन काबू खान जा जो जे वडेरे के घोड़न जे रेस में भी मारियो ऐं हर कुकड़न में भी मारियमस बन्यन में भी मारियमस पर हर शय में जे यो वडेरो मुका चढ़े को तो हाणे जे चवे के मल्ल उनके घुराया न उतर मां हां जो तो आऊं मलाकड़ो कराया मुझो वनी भोतार के बुधाया जा न पो ये गालियो खबरियो ये कई पे बुझो अच्छा मतलब ता वडेरो पाजी तैयारी फुल पियो करे ये गालियो ये न थी जो कूड़ निकले तो पो भोतार पुराने तू हल मुसा गजी अच्छा चलो ठीक है मल्ला असा वठ पाए न अने वनी मुझो जापो करी त वडेरे बादल जयो आ ये जे के पर पुटी ये टिट तो दी ना ये पान वठ रख मु वठ मल्ला है न सुबाने 4 बजे मुआरे खरे थे उते पंजा मल वठी अचे ऐं तैयारी कराए छॾींदुसि सॼी सेटिंग कराए छॾींदुसि उते जी मल करा त पोइ ॾिसां तो ॿाहिरि वेही बटा कुदण घोड़नि में मूंखे हाराई उनजी ज़मीन मूंखां भली उनजा ढगा मुंहिंजनि ढगनि खां भला ऐं मतिलबु त हिनजो दिमाग़ थोरो ख़राबु आहे पर तूं वञी मुंहिंजो नापो ॾेई छॾीसि ठीकु आहे ठीक है ठीक तेरक भूतान सच चयो अथई बाक़ी ई मञनि कोन था न हां दिए मल मूं वटि आहिनि कंदार तूं को बि खुटको न कर मल पाण वटि गंजन जो सुबुह बस तू रुगो तैयारी करा 5 नंबरनि खे चओ सुभाणे बराबरि हणाए कुर्तियूं मुर्तियूं लगाए ऐं सॼो ॻोठ खे पड़ो ॾेई छॾ त सुभाणे 4 बजे मना खड़ो आहे ठीकु आहे गिरा जी बतार दे खबर वडेरे के जापो करे आए चई आयो यार वाह 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 ओ अञा टाइम ॾिस घणो थियो अञा त कोन पहुतो माण्हू वठी अची वेंदो या भाड़ियो थी भॼियो खबर न आहे ॾिसो सुदा इंतजार कयूं सुदा ॿुधा थोरो मलाकड़ो था ॿुधा अस्सलाम वालेकुम वडेरा अची वे करोड़ पख से दोदा कटू तो बता कटू वडेरा या तुझी भूल ला तो जो हमेशा मुंह पटको धूड़ कयो तो कंदो रहंदस जी घोड़ी के अॼु तुंहिंजो तो पटको आऊं धूड़ करियां हिते घणा ॾींहं मस्ती कई अथई वडेरा तो ॾिसी जा तो लाहे मर्द मैदान में जा ना आऊं तुंहिंजे इंतजार में आहियां अल्लाह मल के अंदर ठीक बुद्धा वडेरा तैयार कर मल के तैयार है भाया तैयार है
नहीं बता को यो तई अज पट को एकड़ो दूर करायो मैं जो मल घुरा ऊपर साइड का मल घुराया तई इते लाड़ी मल तई मुजा भुल तई तई घुरा मल आया असां वटि वो बि शहंशाह मल असांजी कुकड़ी हले कयो वेठा आहियूं ज़ाहिर कोन था कयूं पर अॼु वञ मिलंदो उत मल आया असां वटि तोखा वडा मुंजी तो करे दिया वञो थो अंदर जी बोतार मल बियो थई मल ॿियो आहे कोन ओ जी 17 जी गड्डा ते एडो मलाकड़ो एडो गालियूं माशाअल्लाह इज्जत थी वई एकड़ो मल पंजो खटे वियो आ हाणे चा वरी उन्हनि जो इहो ॿियो मल आहे त पोइ हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मल त विड़ाइणी पवंदी न तो त हाणे इहा कुर्बानी तोखे ॾियणी पवंदी बिल्कुलु होशियार थी ॿुध एॾे फुटो ॻाल्हि पई 7 पहिरीं हिन में मलाखण मारे आयो आहे ए कुछ कोने तोखे माण्हू मारे बाबा तोखे डिजारण जे लाइ कलंदर पे माण्हू मारे बेली आ कुछ कोन तो ॿुधा न काम कोन बेली कमदार न माण्हू पहिरीं मारे हथ कढो ए बेली न पहिरीं ए सलवार तो लाई मुजी बेली बेली ला पट को होशियार थी ए ॿुध रुगो डपता दी न कुछ कोने हथ विझी नी ठोकी तो जमीन में 5 फुट वञे लियो अंदर हां होशियार थी बेली मारा कुछ कोन थी हिम्मत कर दवा प्यारी न साऊं को टेंशन ही न वठ आज मारा छड़ी गरी उठी रुको बुध हथ विजी इए घुमाइस अज जका सूमरन वाली बिरयानी खाई आयो है ना सब तुझे को लेते हुजे उठी जवान बेली खुदा के मने यार वन्य 17 जी लगी ना करा कढानो दूर तू हल बन जाए तो मोकलिया सो तो तोखे तो सोलो तो कया हां कोन चरा तो जा होशियारी करिस होशियारी हाथ कट कोन तो बेटा हाथ कट कमदार सोनो ताज जरो पे मारे मल बने पटे को चोकर
यार ॾाढो भतार के भाई पर मुंहिंजो क़दुरु कोन कई नेठ मूं मारा आई न पर हाणे कमदारी पाण वांगुरु ठोकंदी कंदार उते घणी ख़र्च कयूं तोते पंहिंजी जान लुटाए छॾियमि पर तो मुंहिंजी पग किराए छॾी अॼु कोन छॾींदोसि no, 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 no.